नाज़रीन गुर्दन जी आलमी ॾींहं जे मौक़े ते सिविल अस्पताल हैदराबाद में सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिंमें GOC हैदराबाद मेजर जनरल दिलावर ख़ान ख़ासि महिमान तौर शरीक थियो। तफ़सील फ़ारूक तबसम जी रिपोर्ट में। गुर्दन जे आलमी ॾींहं जे मौक़े ते इलाइक़ी यूनिवर्सिटी अस्पताल हैदराबाद में सेमिनार ऐं सुजागी वाक मुनक़द कई वई, जंहिंजो ख़ासि महिमान GOC हैदराबाद मेजर जनरल दिलावर ख़ान हुयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे मेजर जनरल दिलावर ख़ान चयो त इंसान केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾिए थो ऐं बीमारी इंसान खे तकलीफ़ में मुब्तला करे थी, पर अल्लाह करीम इंसाननि खे संदुस्त अख़लाक़ियात मां फ़ाइदा वठण जा मौक़ा ॾिए थो। चैलेंजेस बहुत हैं और चैलेंजेस होते हैं, चैलेंजेस रहते हैं। दुनिया में कोई ऐसा इंसान नहीं है जो चैलेंजेस से फ्री हो, इंडिविजुअली भी एंड इसी तरह सोसाइटीज, घर, अदारे सारे चैलेंजेस में होते हैं। हमारी कोशिश ये होनी चाहिए कि उन चैलेंजेस में हम अपना अपना रोल प्ले कर सकें। जब हम बाकी बहुत सारी चीज़ों को भूल के जब हम ये डिक्लेयर करते हैं कि मैं अगर एक प्रोफेसर हूँ किसी मेडिकल इंस्टीट्यूशन में तो मैं पाकिस्तान हूँ, अगर मैं कोई ऑफिशियल हूँ तो मैं पाकिस्तान हूँ, अगर मैं कोई डॉक्टर हूँ जो मैं ऑपरेशन कर रहा हूँ तो मैं पाकिस्तान हूँ, अगर मैं कोई स्टूडेंट हूँ जो इल्म हासिल कर रहा हूँ तो मैं पाकिस्तान हूँ। मुझे बाकी पाकिस्तान का ज़्यादा फिक्र करने की ज़रूरत नहीं है, मुझे उस पाकिस्तान की फ़िक्र करने की ज़रूरत है जिसका मैं ज़िम्मेदार हूँ। और सूरह अल-कसस की एक छोटी सी आयत है जो मैंने अपने टेबल पे लिख के रखी होती है, और मैं आप लोगों से भी रिक्वेस्ट करूँगा कि उस पर ज़रूर गौर करें। वअहसनु मा अहसन अल्लाहु अलैकुम, लोगों पे ऐसे एहसान करो जैसे अल्लाह ने आप पे किए। लम्स यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर इकरामुद्दीन उजन जो चवणु हुयो त गुर्दन जी बीमारी जो मुख्य सबब शुगर ऐं ब्लड प्रेशर जी बीमारी आम थियणु आहे ऐं उन सां बचाव लाइ ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़े में तब्दीली आणणु घुरिजे। जो को प्रोग्राम सर गुर्दन जो आलमी ॾींहं खे जो मल्हायो वियो ऐं उन में मैसेज इहो आहे त गुर्दन खे साल में हिकु दफ़ो टेस्ट कराए, क्रिटिनिन ऐं यूरिन DRI चेक कराए त साल में गुर्दन जी ख़बर पए। छाकाणि ही साइलेंट बीमारी आहे, हिन जी कंहिंखे ख़बर कोन थी पए त छा कॾहिं गुर्दा फेल थियणु शुरू थियनि था। ऐं ॿियो जेके मेन रीज़न आहिनि गुर्दन खे फेल थियण जा, डायबिटीज़, हाइपरटेंशन, स्टोन्स, ये मेन रीज़न्स आहिनि। त उन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ असांखे वॉक करणु खपे, हेल्दी डाइट खाइणु खपे, स्टोन खां प्रिवेंट थियणु खपे। लम्स जे यूरोलॉजी डिपार्टमेंट जे चेयरमैन प्रोफेसर जावेद अत्ताफ़ चयो त गुर्दन जी बीमारी पाकिस्तान में तेज़ी सां वधी रही आहे, जंहिं लाइ हर माण्हू खे साल में घटि हिकु भेरो पंहिंजो चेकअप कराइणु घुरिजे। जीअं त अॼु सॼी दुनिया में वर्ल्ड किडनी डे मल्हायो पियो वञे, उन हवाले सां अॼु ॾींहुं मुनक़द थियो ऐं तव्हां पाण ॾिठो त असांजी एक्साइटेड वधी वई जॾहिं त असांजो चीफ गेस्ट मेजर जनरल दिलावर ख़ान हो GOC हैदराबाद। ऐं अॼोको ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु आहे त गुर्दे जी सिहत जे लाइ आगाही पैदा करणु, ऐं हिन दफ़ा जो जेको थीम आहे गुर्दे जी सिहत जे हवाले सां उहो आहे त ब्रिज द नॉलेज गैप टू बेटर किडनी केयर। बहरिया टाउन अस्पताल लाहौर जे मेडिकल डायरेक्टर ऐं नाले वारे नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर मोहम्मद अहद क़यूम चयो त गुर्दा ख़ुदा जी वॾी नेमत आहिनि जेके हिकु ॾींहं में 1700 लीटर रत साफ़ कंदा आहिनि ऐं गुर्दो अचो करण सां इंसान जी सेहत ते को बि असर नथो पवे। गुर्दे का मर्ज़ पूरे पाकिस्तान में बहुत तेज़ी से फैलता जा रहा है। सबसे बड़ा प्रॉब्लम ये कि ये खामोशी से फैलता है, तो इसलिए इसके टेस्ट कराने और स्क्रीनिंग करना बहुत ज़रूरी है। हर 6 माह बाद शुगर का चेक होना, ब्लड प्रेशर का चेक होना, एक सिंपल यूरिन और यूरिया क्रेटिनिन का ब्लड टेस्ट कराना, बिल्कुल सस्ते से टेस्ट हैं। हुकूमती इदारे तो ये आमतौर पे फ्री करा रहे होते हैं, हर 6 माह बाद होने चाहिए। और अगर शुगर और ब्लड प्रेशर है तो उसे बस कंट्रोल करना मेन मकसद है, और इंशाअल्लाह ताला गुर्दे का मर्ज़ बहुत ईजिली कंट्रोल हो सकता है अगर नीयत हमारी साफ़ हो। लम्स जे नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट जे चेयरमैन प्रोफेसर पूरन कमौर चयो त एहतियात इलाज खां बहितर आहे। असां हर साल हिन ई ॾींहं ते गुर्दन जो आलमी ॾींहुं मल्हाईंदा पिया अचूं, कॾहिं हिते हैदराबाद में, कॾहिं असां ॿियनि शहरनि में मल्हाईंदा पिया अचूं। लास्ट ईयर असां मिठी में मल्हायोसीं। असांजे हिन ॾींहुं मल्हाइण जो जेको असांजो मक़सदु आहे सिर्फ़ु इहो त असां पंहिंजे अवाम खे आगाही ॾियूं त गुर्दनि जूं बीमारियूं साइलेंट बीमारियूं आहिनि। बराए महिरबानी इहो इंतज़ारु न करियो त को सूरु थींदो त पोइ असां चेक कराईंदासीं। शुगर, ब्लड प्रेशर या पथरी जी बीमारी जॾहिं गुर्दनि खे अफेक्ट कंदी आहे त 90% मरीज़नि खे ख़बर ई न पवंदी आहे त उन्हनि जे गुर्दनि में कुझु बीमारी जेका जनम वठी चुकी आहे उहा वधे पई। उन जे प्रिवेंशन जो सिर्फ़ु हिकिड़ो ई हल आहे
त पंहिंजो रेगुलर चेकअप करायो। सेमिनार में स्टेशन कमांडर हैदराबाद ब्रिगेडियर जुल्फार बाजवा, लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल हैदराबाद के मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर मुबशिर अली कोराची, CMH हॉस्पिटल ब्रिगेडियर मुबीन अहमद सूदो, लम्स ऐं लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल हैदराबाद के प्रोफेसर डॉक्टर्स सर्जन शिरकत कई। अॼु असांजे हॉस्पिटल में वर्ल्ड किडनी डे यानी गुर्दनि जे आलमी ॾींहं जे हिसाब सां हिकिड़ी तक़रीब मुनक़द थी, जंहिंमें अवाम खे आगाही ॾियण जो सिलसिलो हुयो ऐं उन में ख़ुसूसी तौर ते GOC हैदराबाद मेजर जनरल दिलावर साहब, कमांडिंग ऑफिसर कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटल ब्रिगेडियर मुबीन साहब, वाइस चांसलर लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस प्रोफेसर इकरामुद्दीन हुजैन साहब ऐं ॿ गेस्ट स्पीकर लाहौर खां डॉक्टर अहद यूसुफ साहब ऐं कराची खां उन्हनि ख़ुसूसी शिरकत कई ऐं उन्हनि कुझु मुख़्तसर अस्पताल जे हिकु ॿिनि यूनिट्स जो दौरो कयो ऐं पंहिंजे इत्मीनान जो इज़हार कयो ऐं पंहिंजी मुसरत जो इज़हार कयो ऐं असांजे ICU जो स्पेशली उन्हनि स्टैंडर्ड ॾिसी ऐं उन्हनि ख़ुशी जो इज़हार कयो ऐं इहे बरमला इहे लफ़्ज़ चया त असां हैदराबाद में हिन क़िस्म जो ICU ऐं इन क़िस्म जे स्टैंडर्ड ऐं पेशेंट केयर जी तवक़ो बि न पिया रखे सघूं जेको असां ॾिठो आहे। उन मौक़े ते महिमाननि खे अजरक सिंधी टोपियूं उॾाई वियूं, जॾहिं त आवाज़ TV जे ब्यूरो चीफ फारूक तबस्सुम सूदो ॿियनि महिमाननि खे शील्डूं पिणु पेश कयूं वियूं। माहिरीन जो चवणु आहे त गुर्दनि जी बीमारी ते ज़ाब्तो आणण लाइ पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु घुरिजे। कैमरामैन यासिर कुरैन सां गॾु फारूक तबस्सुम, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।